फिल क़ुरआनिल मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अम्मा मन तग़ा व आथरल हयातद दुनिया फ़इन्नल जहीम हियल मअवा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। पूरी जमात सोने महबूब ते दुरूद पाक पढ़ो, सबे पढ़ो सबे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुझा प्यारा मुसलमान भाईरो, इन ॻोठ जे अंदर प्यारी मजलिस कुरान पाक जी मजलिस ऐं मेराज मुस्तफ़ा जे नाले सां ही जलसो मुनक़िद थियल आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला ही जलसो हिदायत जो ज़रियो बणाए, असां सभिनि जी निजात जो ज़रियो बणाए। अल्लाह तबारक व तआला सभिनि मुसलमाननि जी मर्दनि औरतनि जी हाज़रीन ग़ाइबीन जी तमाम जी अल्लाह इस्लाह फरमाए। साईं मोहतरम भी स्टेज ते मौजूद आहिनि। चूंकि हुकुम थियो असांखे स्टेज वारनि जो, इन जे करे हाज़री भरी आहे। असल त असांजा महिमान ख़ासि जेके ईंदा उन्हनि जा बयानात थींदा इंशा अल्लाह। उन्हनि जो मुफ़स्सिल मेराज मुस्तफ़ा ते बयान थींदा। असां तव्हांजे इलाइक़े जा माण्हू आहियूं, मेरे तव्हांजे साम्हूं हाज़री भरी आहे। असां पंहिंजो पाण खे इहा सआदतमंद सम्झूं था जो अल्लाह तबारक व तआला हिते शिरकत जी तौफ़ीक़ अता फरमाई। ही मामूली जलसा न हूंदा आहिनि, ही हिदायत जे लाइ, इस्लाह जे लाइ मुनक़िद थींदा आहिनि। महज़ नुमाइश जे लाइ न हूंदा आहिनि, गॾु थियण जे लाइ न हूंदा आहिनि, मानी खाइण जे लाइ न हूंदा आहिनि, बल्कि मुसलमाननि जी इस्लाह जे लाइ, ईमान जी बेदारी जे लाइ ही जलसा मुनक़िद थींदा आहिनि, ताकि मुसलमाननि जो ईमान बेदार हुजे, ईमान उन्हनि जो मथी सतह ते हुजे। जॾहिं बि असांजे अल्लाह वारनि जो, नेक सालिहनि जो, उलमा सुलहा जो, क़ाइदीन जो जॾहिं बि ऐलान थिए त असां लबैक चई करे जल्दी पहुचूं। छो त दावतूं घणियूं हली रहियूं आहिनि, बुरियूं दावतूं कई हली रहियूं आहिनि, बुराइनि जूं दावतूं आहिनि, मुसलमाननि खे परे करण जूं दावतूं आहिनि। हिकिड़ी त एॾी वॾी दावत हली रही आहे जंहिंखे असां पैसा भरे करे ख़रीद कयूं था, मोबाइल वारी दावत। इहा त एॾी वॾी यहूदो नसारा जी, गैरनि जी दावत हली रही आहे जो इन सां मुक़ाबिलो कोई नथो सघे। चङो जे अल्लाह वारा ही जलसा कुटाइनि था, नेक साले अचनि था, उलमा अचनि था, माण्हुनि खे अल्लाह जो क़ुरान ॿुधाइनि था, नसीहत जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था, जंहिंजे करे असांजो ईमान बचो पियो आहे। वरना असांजो ईमान उन सतह ते हलियो वियो आहे। नौजवान नस्ल तव्हां ॾिसो था, अख़बारूं भरियूं पियूं आहिनि, रोज़ानो बेहयायूं, बुरायूं, गंदगियूं फैलिजी रहियूं आहिनि। शाबस आहे अल्लाह वारनि खे, नेक सालिहनि खे जेके जलसा मुनक़िद कराए मुसलमाननि खे वरी बेदार करनि था ऐं मुसलमाननि खे आगाही ॾियनि था
जेकर ये उलमाए किराम उलमाए इज़ाम न हुजन हा, नसीहतूं न करन हा, त असांजो ईमान अलाए काथे पहुचे। ईसाई भी वॾियूं दावतूं फैलाए रहिया आहिनि, NGOs जे नाले सां वॾियूं दावतूं हली रहियूं, ख़ासि तौर ते इलाइक़े कच्चे जे इलाइक़नि में पैसनि सां स्कूल ठाराए ॾियनि था, पैसनि ते ड्यूटियूं ॾियनि था, नौजवान मर्दनि खे नौजवान औरतुनि खे बि। अमां कई दफ़ा मौलाना भाऊ राशिद सां तव्हां इहो वज़ातूं ॿुधियूं आहिनि, इजलासनि में इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि। बहरहाल असांजी गैरत खे ललकारनि था, कॾहिं सोने महबूब जा शान में गुस्ताखी करे, कॾहिं क़ुरान पाक जी तौहीन करे असांखे परखणु चाहिनि था, मुस्लमान खे ॾिसणु चाहिनि था त मुस्लमान अञा आहिनि या मरी विया, उन्हनि जो ईमान सता ते आहे या न आहे। जॾहिं वरी असांजो एहतजाज साम्हूं अचे थो, मुज़ाहिरा असांजो साम्हूं अचनि था, उलमा जा क़ौल फ़ेल उन्हनि जे साम्हूं अचनि था, त पोइ चवनि था अञा मुस्लमान आहिनि, अञा बेदार आहिनि, अञा उन्हनि जे मथां कुझु बि नथा करे सघो। इन शइ खे अञा फैलायो, पैसो दौलत ॾियो, औरतूं ॾियो, उन्हनि जा माण्हू ख़रीद कयो, उनखे सहूलतूं ॾियो, उन्हनि माण्हुनि जे अंदरि ईमान जेसि ताईं आहे तव्हां उनजे मथां कब्ज़ो नथा करे सघो। ये बार बार तॾहिं करनि था, उन सभ खे ख़बर आहे, महबूब जे शान जी बि ख़बर आहे, क़ुरान पाक जी फज़ीलत जी बि ख़बर आहे, अल्लाह जो कलाम आहे, पर ही बार बार तव्हांखे इन जे लाइ उहा कावड़ नथा रखी सघनि, बर्दाश्त नथा करे सघनि, तॾहिं इहे कॾहिं क़ुरान पाक जी तौहीन करनि था, कॾहिं उलमाए किराम जी तौहीन करनि था। अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि खे हिदायत नसीब फरमाए। मेराज मुस्तफ़ा जो वॾो उनवान आहे, वॾो उनवान आहे। उलमाए किराम तव्हांखे ॿुधाईंदा, मां छा ॿुधाए सघां थो। असांजा महिमान ख़ासि बि ईंदा इंशाअल्लाह, उहे बि उनजी वज़ाहत फरमाईंदा, ॿिया बि उलमाए किराम ईंदा, उहे इंशाअल्लाह उहे तव्हांखे वाइज़ नसीहत ॿुधाईंदा। मेराज मुस्तफ़ा में हिकिड़ो अहम पहलू आहे निमाज़ वारो, जेको हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़ो मिलियो आहे। मां आयतूं पढ़ियूं आहिनि, इन्हनि जे अंदरि बि इन पहलू खे रखियो वियो आहे। अल्लाह फरमायो फअम्मा मन तग़ा, जंहिं माण्हू सरकशी कई, तकब्बुर कयो, वॾाई कई, पंहिंजो पाण खे सम्झाई, पंहिंजी ताक़त, पंहिंजो हुस्न जमाल, माल दौलत हर शइ खे ॾिठई त मां ई आहियां सभु कुझु, सरकश बणिजी वियो, मुतकब्बिर बणिजी वियो, पंहिंजो पाण खे वॾो सम्झण लॻो। इहो वॾाई जो मादो एॾो वॾो गंदो आहे, इहो इल्मी लियाक़त में बि ईंदो आहे, माल दौलत ते बि ईंदो आहे, हुस्न जमाल ते बि थींदो आहे। कंहिंखे हुस्न अल्लाह तबारक व तआला ॾींदो आहे, कंहिंखे औलाद जी नेमत, माल जी नेमत, मनसब उहिदे जी नेमत, हुस्न जमाल जी नेमत, इल्म जी नेमत, इन्हनि सभिनि में तकब्बुर ईंदो आहे। को पंहिंजे इल्म ते तकब्बुर कंदो आहे, को पंहिंजे हुस्न ते तकब्बुर कंदो आहे, को पंहिंजे माल ते तकब्बुर कंदो आहे, को पंहिंजे हुस्न जमाल ते तकब्बुर कंदो आहे त मां जहिड़ो केरु ई कोन्हे, को पंहिंजी ताक़त ते नाज़ कंदो आहे, को पंहिंजो पाण खे ग़ुलाम आम माण्हुनि जो करे, सरदारनि जो करे उन ते बि तकब्बुर कंदो आहे त मां आम माण्हू न आहियां, मां ख़ासि आहियां, फलाणे जो ग़ुलाम आहियां, फलाणे जो नौकर आहियां, जेकॾहिं मूंखे कुझु थींदो त उहे वेठा आहिनि, पोयां वेठा आहिनि, इन ते बि तकब्बुर कंदो आहे। इहे सभु शयूं तकब्बुर में अचनि थियूं। अल्लाह तबारक व तआला निमाज़ अहिड़ो पहलू ॾिनो, अहिड़ी शइ ॾिनी जंहिंजे पढ़ण सां इहो तकब्बुर ख़तमु थींदो आहे, मुतकब्बिर माण्हू ख़तमु थी वेंदो आहे, आजिज़ी इनकिसारी पैदा थींदी आहे, अमली लिहाज़ सां बि, क़ौल जे लिहाज़ सां बि, ज़ाहिरन बि पंहिंजो पाण खे अल्लाह जे साम्हूं झुकाव पैदा कंदो आहे। इंसान जे अंदरि, हिन सिर जे अंदरि जेकी शयूं रखियल आहिनि, इन्हनि में ई तकब्बुर पैदा थींदो आहे। ज़ुबान बि इन जे अंदरि रखियल आहे, हुस्न बि इंसान जो इन जे अंदरि रखियल आहे, दिमाग़ बि इंसान जो इन जे अंदरि रखियल आहे, अखियूं बि इन जे अंदरि आहिनि, ज़ुबान बि इन जे अंदरि आहे, सभु शयूं इन जे अंदरि आहिनि, सभु मामला इतों गड़बड़ थियनि था पिया। इन जे करे अल्लाह पाक फरमायो, जॾहिं इहो तूं पंहिंजो हुस्न जमाल वारी, माल वारी ऐं पंहिंजो अक़ल वारी इहा कैफ़ियत मुंहिंजे साम्हूं झुकाईंदे त तुंहिंजे अंदरि आजिज़ी ईंदी, इनकिसारी ईंदी,
तू पंहिंजो पाण खे न सम्झंदे, तू पंहिंजो पाण खे झुकाव कंदे, मुंहिंजे साम्हूं तौबा कंदे, मुंहिंजी तारीफ़ कंदे, त पोइ उन वक़्त में तुंहिंजे अंदरि इहा सिफ़त तकबुर वारी ख़तम थी वेंदी। जेकी बद सिफ़त आहे, ख़राब सिफ़त आहे, इहा तुंहिंजी ख़तम थी वेंदी। पोइ तूं अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं झुकाव वारो थी वेंदे। हर माण्हू तोखे भला मालूम थींदा। पोइ चाहे तोखे माल हूंदो, हुस्न जमाल हूंदो, तूं ॿिए खे सुठो सम्झंदे, पंहिंजो पाण खे हक़ीर सम्झंदे। जॾहिं इहा शइ न कंदे त पोइ तूं पंहिंजो पाण खे वॾो सम्झंदे। अल्लाह तबारक व तआला निमाज़ वारी आम शइ इन जे अंदरि रखी आहे, आजिज़ी रखी आहे। निमाज़ जे अंदरि वॾे में वॾी आजिज़ी अथव। ज़ाहिरी लिहाज़ सां बि जंहिंखे फेली चइबो आहे, फेली आजिज़ी बि आहे। कौलनि जे लिहाज़ सां बि आहे, चवंदो आहे अल्लाह जी तारीफ़ कंदो पियो, अल्लाह मां कुझु न आहियां, तूं सभु कुझु आहीं, सभु तुंहिंजी तारीफ़ आहे, तूं सभिनि जो बादशाह हुआ, तूं महिरबान आहे, तूं रहीम आहे। महिरबानी न करे त मूंखे कुझु बि नथो मिली सघे, रहम न करे त मां बची बि नथो सघां। बादशाही त तुंहिंजी आहे, मां कहिड़ो बादशाह आहियां, मूं वटि कुझु ई कोन्हे, सभु कुझु तुंहिंजो आहे मुंहिंजा रब। ज़ाहिरी भी तुझी बादशाही, बातिनी भी तुझी बादशाही, हिते भी तुझी बादशाही, आखिरत में भी तुझी बादशाही, हर जाए ते तुझी बादशाही आहे। मालिक यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं जो बादशाह। अल्लाह तबारक व तआला मजाजी बादशाह दुनिया जा रखिया आहिनि। उहे त चवंदा आहिनि न पंहिंजो पाण खे असां बादशाह आहियूं। अल्लाह फरमायो क़यामत कहिड़ो बादशाह हूंदो। उन वक़्त में त अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो, लिमनिल मुल्कुल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे। दुनिया में त कई बादशाह गणींदा हुयो, फलां बादशाह फलां मुल्क जो, फलां बादशाह फलां मुल्क जो, अॼु कंहिंजी बादशाही आहे। मुंहिंजे साम्हूं सभु बादशाह ॿधा बीठा आहिनि, हथ ॿधा बीठा हूंदा, सभु अल्लाह जे साम्हूं हाज़िर हूंदा, मुतकबिर सभु हाज़िर हूंदा, आजिज़ बि सभु हाज़िर हूंदा। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे। पोइ उते कोई जवाब न ॾेई सघंदो, केरु जवाब ॾींदो, कोई जवाब न ॾींदो। वॾो मफ़हूम आहे। पोइ उते ख़ुदि अल्लाह पंहिंजो पाण चवंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु क़हार जी बादशाही आहे, अॼु अल्लाह तबारक व तआला जी बादशाही आहे। कोई ॿियो न ॻाल्हाए सघंदो, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात ॻाल्हाए सघंदी। केरु ला यमलिकून मिनहु ख़िताबा, कोई मालिक न थींदो अल्लाह जे साम्हूं ख़िताब करण जो। सभु अल्लाह जे साम्हूं हाज़िर हूंदा, कोई ॻाल्हाए न सघंदो। अल्लाह जी ज़ात जॾहिं कोई न ॻाल्हाईंदो, अल्लाह ख़ुदि पंहिंजो पाण खे चवंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु अल्लाह जी बादशाही आहे मुंहिंजा अदा। इन जे करे मेराज मुस्तफ़ा में वॾे में वॾी सिफ़त इहा रखियल आहे, ऐं रूह उन जो इहो ई आहे त निमाज़ क़ाइमु कयो, निमाज़ पढ़ो। अॼु निमाज़ बिल्कुलु कोन्हे, ॻोठनि में कोन्हे, शहरनि में कोन्हे, मर्दनि में कोन्हे, औरतुनि में कोन्हे, पढ़ियलनि में कोन्हे, अणपढ़ियलनि में कोन्हे, ऑफिसर में कोन्हे, मज़दूरनि में कोन्हे। 80% तक़रीबन बेनमाज़ी आहिनि, 20% नमाज़ी आहिनि, उहे बि पक्का कोन्हनि। उन्हनि मां बि 10% ईअं सम्झो साल वारा या 5 या हफ़्ते वारा पढ़ण वारा, जुमे वारा हूंदा। 5 वक़्ती नमाज़ बि 10% माण्हू आहिनि। उनमें भी वरी पाबंद भी ना आहिनि एॾा। अल्लाह वरन बाक़ाइदा फ़हरिस्त लिखी आहे। वाक़ई ॾिसजे, हर कॉलोनी जे अंदरि मस्जिद आहे, ॻोठनि जे अंदरि मस्जिद आहे। तव्हांजी मस्जिद भरबी आहे। ॻोठ में केतिरा मर्द हूंदा, पोड़ा भी हूंदा, नौजवान भी हूंदा। नौजवान खोड़ आहिनि माशाअल्लाह, बालिग खोड़ आहिनि माशाअल्लाह। बालिग जे मथां नमाज़ फ़र्ज़ आहे। इन जे करे अदा नमाज पढ़ो। नमाज जे अंदरि आजिज़ी आहे, नमाज जे अंदरि बुराइनि खां रोकण आहे, नमाज जे अंदरि बरकत आहे, नमाज जे अंदरि हया आहे, नमाज जे अंदरि अल्लाह तबारक व तआला वॾियूं खूबियूं रखियूं आहिनि। हदीस पाक जे अंदरि सभु उन जूं सिफ़तूं लिखियल आहिनि। नमाज जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं सिफ़तूं आहिनि। इन जे करे नमाज पढ़ंदव बुराइनि खां बचंदव, नमाज पढ़ंदव हया वारा थींदव। बेग़ैरती जेकी अॼु थी वई आहे उहा वॾी थी वई आहे, बेहयाई जेकी थी वई आहे उहा वॾी थी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, कई दफ़ा ॿुधायो आहे त हया हिकिड़ो ईमान जो शोबो आहे। हया ईमान जो वॾे में वॾो शोबो अथव। अॼु हया न रहियो आहे, न वॾे जो, न नंढे जो, न अम्मा जो, न भेण जो, न उलमा जो, न सुलहा जो, न बुज़ुर्गाने दीन जो, न पंहिंजनि जो, न परावनि जो।
कंहिंजो बि अदब न रहियो आहे, न मस्जिद जो, न मदरसे जो, न क़ुरान पाक जो। कोई अदब न रहियो आहे, कोई एतराम न रहियो आहे, कोई हया न रहियो आहे। अल्लाह वारे त लिखियो आहे बेहया उहो माण्हू बेहया हुआ। हया बेहया इहो न आहे जेको कपिड़ा लाथियूं अचे, बेहया जा लफ़्ज़ ॻाल्हाए, इहो बि बेहया आहे। कपिड़ा लाहे पंज नंग कढियो अचे, इहो बि बेहया आहे। इनखे बि बेहया असां चवंदा आहियूं, पर बेहया उहो माण्हू आहे जेको अल्लाह जो हया न करे। उन अल्लाह वारे वॾी सिफ़त इहा लिखी आहे, बेहया उहो माण्हू आहे जेको अल्लाह खां हया न करे। इहो वॾे में वॾो बेहया हुआ। मूंखे ॿुधायो इहा वॾी सिफ़त आहे। जेकर अल्लाह जो हया करे त कॾहिं बि बुराई न ॾिसंदो, कॾहिं बि बेअदबी जा अल्फाज़ न ॻाल्हाईंदो, कॾहिं बि उलमा जी बेअदबी न कंदो, कॾहिं बि पंहिंजे चाचे जी बेअदबी न कंदो, कॾहिं बि अम्मा जी बेअदबी न ॻाल्हाईंदो, वॾे आवाज़ सां न ॻाल्हाईंदो, भेण जी बेअदबी न कंदो, चाचे मामे जी बेअदबी न कंदो, वॾे नंढे जी बेअदबी न कंदो, पंहिंजनि परावनि जी बेअदबी न कंदो, मस्जिद मदरसे जी, उलमा जी, सुलह जी, हुफ़ाज़ जी, इमामनि जी बेअदबी न कंदो। इनखे अल्लाह जो जॾहिं हया अची वेंदो, हर जात गुनाह खां बचण जी कोशिश कंदो। अॼु बेहयाई तॾहिं ज़्यादा उरूज ते आहे जॾहिं उन माण्हू खे अल्लाह जो हया कोन्हे। अल्लाह जो हया जॾहिं थी वेंदो न, हर जाइ ते उनखे उहो रोकींदो, ईमान रोकींदो। बेहयाई न करे, अल्लाह ॾिसे थो। अल्लाह त हर जाइ ते मौजूद आहे, रब त मौजूद आहे। अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमायो, अम्मा मन तग़ा, जंहिं सरकशी कई, तकबर कयो, वॾाई कई। निमाज़ जे अंदरि आजिज़ी आहे, निमाज़ पढ़ो। निमाज़ जे अंदरि पंहिंजी जबीन जेकी हुस्न जमाल वारी आहे, माल जे घमंड वारी आहे, अक़ल वारी आहे, पंहिंजो पाण खे दाना सम्झे थो, पंहिंजो पाण खे इल्म वारो सम्झे थो, इहो अल्लाह जे साम्हूं सजदे में झुकंदी आहे, अल्लाह जे साम्हूं हथ खणंदो आहे। सभु आजिज़ी जा आहिनि। कन पकड़ींदो आहे, हथ जेके खणंदा न, कन पकड़ियूं था, अल्लाह मुंहिंजी तौबा। हथ ॿधंदो आहे, कोर्ट में माण्हू बीहंदो आहे न, कीअं हथ ॿधी बीहंदो आहे, न ॿधंदो आहे त पोइ उहे ॿधवाईंदा आहिनि। हथ ॿधी बीहो, अदब सां बि कीअं बीठो आहे, टिंगरियो बीठो आहे, सीटियो बीठो आहे, सीट न करे हिते। अल्लाह जे साम्हूं आजिज़ी सां माण्हू बीहंदो आहे, ॿई हथ खणंदो आहे कननि ते, अल्लाह मुंहिंजी तौबा। अल्लाह जी तारीफ़ शुरू थी वई, सुभानक अल्लाहुम्मा, इहा अल्लाह जी तारीफ़ आहे। पंहिंजो पाण कुझु बि नथो सम्झे, वरी हथ ॿधे थो, अल्लाह मां तुंहिंजे साम्हूं ॿधियो बीठो आहे। वरी अल्लाह चवंदो त अञा झुको, गोॾनि ते हथ रखे थो, झुकाव पैदा करे थो, वरी अञा झुको, सजदे में हलियो वञे थो, अल्लाह जी तारीफ़ करे थो, अल्लाह जी हमदो सना करे थो। सुभान तुंहिंजी पाक ज़ात आहे, मां कुझु बि न आहियां, तू हर शइ खां पाक आहे। इहे सभु आजिज़ी जा लफ़्ज़। निमाज़ वॾी आजिज़ी जी शइ अथव। अल्लाह पाक बादशाहनि खे बि ग़रीब सां गॾु बीहारे थो, अमीरनि खे बि गॾु बीहारे थो, पढ़ियल खे अणपढ़ियल सां गॾु बीहारे थो। हाँ साईं, सरदार खे हिकिड़े आम माण्हू सां गॾु बीहारे थो, आलिम खे गैर आलिम सां गॾु बीहारे थो। हिक ई सफ़ में बीठा आहिनि, कोई तमीज़ कोन्हे। अल्लाह पाक त तव्हांखे बार बार मस्जिद जे अंदरि घुराए करे ॾेखारे थो पियो त सभु हिक जहिड़ा आहियो, मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी नज़र में सभु हिक जहिड़ा आहियो। जंहिंजे अंदरि आजिज़ी ज़्यादा हूंदी, इनकिसारी ज़्यादा हूंदी, कौलनि फेलनि जे लिहाज़ सां अल्लाह जे साम्हूं अल्लाह जी तारीफ़ ज़्यादा कंदो, अल्लाह खे उहो वधीक प्यारो हूंदो। निमाज़ पढ़ंदव न इंशाअल्लाह। मेराज मुस्तफ़ा जो वॾो उनवान, वॾे में वॾो निमाज़ वारो। निमाज़ जे अंदरि आजिज़ी थींदी आहे, तकबुर न थींदो आहे, मुतकबिर माण्हू न थींदो आहे। जवानी वारी जेकी इंसान जी सिफ़त हूंदी आहे न, इन जे अंदरि वॾो तकबुर हूंदो आहे। पंहिंजी ताक़त ते, पंहिंजो हुस्न जमाल ते नाज़ हूंदो आहे इंसान। पोइ कॾहिं कॾहिं अल्लाह बीमारी ॾींदो आहे, मुसीबत ॾींदो आहे, बुखार ॾींदो आहे, पोइ इंसान जी हालत कहिड़ी हूंदी आहे, कैफ़ियत छा हूंदी आहे। हिकिड़े अल्लाह वारे लिखियो आहे न, जॾहिं तोखे तकबुर न विहण ॾे, तूं पंहिंजो पाण खे न झले सघे, पोइ बाथरूम में वञी करे पंहिंजी हैसियत ॾिस त अंदरों तुंहिंजो सोन निकिरे थो या चांदी निकिरे थो, तुंहिंजो हुस्न आहे कहिड़ो। तूं त हिकिड़ो टोकरो गंद जो खयूं अधे थो, जेकर इहो गंद जे टोकरे मां हवा निकिरे थी त बदबू तोखे विहण नथी ॾे। उहा गंदगी थोरी निकिरे थी त तोखे ख़ुदि खे बदबू विहण नथी ॾे। जेसि ताईं कपिड़ो धोवे न, तोखे मज़ो न अचे। तूं पंहिंजो पाण खे छा सम्झंदो? इंसान पंहिंजो पाण खे छा सम्झंदो आहे? मुतकबिर माण्हू पंहिंजी हैसियत बाथरूम में ॾिसे वञे त मां आहियां छा, मां पंहिंजो पाण खे छा सम्झां थो।
अल्लाह माफ़ फरमाए। हे त ईमान जी दौलत आ, अल्लाह तबारक व तआला रखी आ। हिकिड़ो असां वटि वाणिया आहिनि, वाणियो चए पियो असां जेकॾहिं ॿ दफ़ा ॾींहं में तड़ो न कयूं त पोइ असांखे बदबू एॾी थी वेंदी आहे, असांजो पंहिंजो पाण खे बि मज़ो न ईंदो आहे। 2 दफ़ा तड़ो कंदा आहियूं, ईमान वारो हफ़्तो तड़ो न कंदो आहे, बि बदबू न थींदी आहे। इहा ईमान जी दौलत मिलियल अथव, कलमो तव्हांखे मिलियल आहे, इन जे करे इहो तव्हांखे मिलियल न आहे। अल्लाह तबारक व तआला जो नालो वठो था, कलमो पढ़ो था, तव्हांजे अंदरि ईमान जी दौलत आहे, इन जे करे बदबू नथी थिए। वरना इंसान एॾो बदबूदार आहे, काफ़र चवनि पिया असांजे अंदरि एॾी बदबू हूंदी आहे जो असांखे 2 दफ़ा तड़ करणो पवंदो आहे, चाहे सर्दी हुजे गर्मी हुजे। 2-3 दफ़ा गर्मियुनि में त कई दफ़ा तड़ कंदा आहियूं असां, वरना वॾी बदबू हूंदी आहे। ऐं असांजूं औरतूं बॉडी स्प्रे ज़रूरु हणनि, न हणंदियूं आहिनि त असां ख़ुदि बि वेहण न ॾींदा आहियूं उन्हनि खे पंहिंजे घरनि जे अंदरि। एॾी उन्हनि जे अंदरि बदबू हूंदी आहे, छो त उहे अंदरि वेठियूं घरनि जे अंदरि वेठियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि एसी सिस्टम आहे, सारो कुझु आहे, उनजे बावजूद बि उनजे अंदरि बदबू हूंदी आहे, छो त उनजे अंदरि ईमान न आहे। असांजे अंदरि ईमान आहे, अल्लाह तबारक व तआला ख़ुशबू रखी आहे ईमान जे अंदरि। मुंहिंजा अदा इन जे करे निमाज़ पढ़ंदव न, हा नौजवान सभु निमाज़ी थी वञो। हिन जलसे जो मक़सदु इहो थी वञे, जलसो जॾहिं ख़तमु थिए त मस्जिद भरिजी वञे, इंशाअल्लाह भरबी मस्जिद। हा अंदरि असांजूं अमड़ियूं, असांजूं भेनरूं घरनि जे अंदरि निमाज़ पढ़नि, सभु निमाज़ी थी वञो। न आहे निमाज़ जिंदी फर्ज़ सुन्नतूं तव्हांखे ख़बर न आहे त पंहिंजे भाउ खां पुछो, अदड़ा ईंदा आहिनि हिते निमाज़ पढ़ी वेंदा आहिनि, वॾड़नि खां पुछो निमाज़ पढ़ंदा आहिनि, सुन्नतूं केतिरियूं आहिनि, सुबुह जी निमाज़ में केतिरा फ़र्ज़ आहिनि, सुबुह जी निमाज़ में कहिड़ियूं सुन्नतूं आहिनि, उनजे अंदरि कहिड़ा वाजिबात आहिनि, कहिड़ियूं सुन्नतूं आहिनि, कहिड़ा फ़र्ज़ आहिनि, कहिड़ी शइ में निमाज़ भॼी पवंदी आहे, इहे सभु वरी पंहिंजा वञी करे उनखे घरनि में सेखारियो। निमाज़ी बणिजो, ख़ुदा जा बंदो, अल्लाह जे महबूब जा उम्मती हो। बार जलसा न थींदा आहिनि, अल्लाह वारा तव्हां वटि आया आहिनि। मेराज मुस्तफ़ा जो उनवान बि इहो ई आहे, इन जे करे इहो सिखी वञो, इहो सिखी करे पंहिंजे घरनि में ॿुधायो, अमड़ियूं अदड़ियूं निमाज़ जी पाबंद थी वञनि। हिकिड़े अल्लाह वारे जो मां किसो पढ़ियो पए, हिकिड़ो हज तो मोटी आयो, पोइ उनखे उहो सभु ॻाल्हियूं पुछे पियो, चए तो जे अंदरि का तब्दीली, सभु शयूं हुनखे पुछे, फलानी जॻह ते वयुमि, हिते बि दुआ घुरमि, हिते बि दुआ घुरमि, हिन जी बि ज़ियारत करिमि। चए तूं पंहिंजो पाण में तब्दीली सम्झे थो? चएसि मां वॾी सम्झां थो। चए कहिड़ी सम्झे थो पियो? हाणे तब्दीली तुंहिंजे अंदरि कहिड़ी ईंदी? चए उहा सभु ईंदी जेके मां हिते न कंदुमि, हाणे उहो सभु कंदुमि। निमाज़ न पढ़ंदुमि, निमाज़ जो पाबंद थींदुमि। नबी अलैहिस्सलाम जो सुन्नतूं अदा न कंदुमि, हाणे सुन्नतूं अदा कंदुमि। चए हा बसि, पोइ तुंहिंजो उमिरो अल्लाह वटि क़बूल आहे, तुंहिंजो हज अल्लाह वटि क़बूल आहे। जो नबी जूं सुन्नतूं तूं पंहिंजे जिस्म जे अंदरि अपनाए दे, ऐं नबी अलैहिस्सलाम जूं जेके सुन्नतूं तमामु आहिनि उन सभिनि खे अपनाए दे। इहो तुंहिंजो दुरूद पाक नबी अलैहिस्सलाम जे रोज़े जे साम्हूं जेको पढ़ी आयो आहे, इहो तुंहिंजो क़बूल थी। हज बि करे चऊं था, उमरा बि करे चऊं था, वरी साॻा कम आहिनि, का तब्दीली कोन थी अचे। जलसो थी वञे त का तब्दीली अचे, ख़बर त पवे जलसो थी वियो, असांखे नसीहत मिली वई आहे। अल्लाह वारा ॿुधाए विया आहिनि, निमाज़ जे बारे में ॿुधाए विया आहिनि, तकबर जे बारे में ॿुधाए विया आहिनि। असांजे अंदरि आजिज़ी हुजे, अदब हुजे, एहतराम हुजे, हया हुजे। एॾो असांखे न मोबाइल बेहया करे छॾियो आहे, न कंहिंजी सुञाण आहे, न कंहिंजी, अल्लाह माफ़ फरमाए। घरनि जे अंदरि सुञाण न आहे, पीउ खे वर्दी ॾियूं था, पीउ खे, माउ खे वर्दी ॾियूं था, साम्हूं वर्दी ॾियूं। क़याम जूं निशानियूं ॿियो कॾहिं ईंदियूं, अञा अची चुकियूं आहिनि। कोई अदब न रहियो आहे, को हया न रहियो आहे। थोरी ॻाल्हि ते झगड़ो, पैसा न मिले थी, ख़र्ची नथी मिले, मोबाइल नथा वठी ॾियनि, हुन ते झगड़ो। अल्लाह माफ़ फरमाए। इंशाअल्लाह हया पैदा कंदव न साईं, इंशाअल्लाह। तकब्बुर वञायो, निमाज़ पढ़ो, निमाज़ जी पाबंदी कंदो, इंशाअल्लाह तकब्बुर वेंदो। सभु जेके बालिग़ आहिनि मर्द, सभु मस्जिद जे अंदरि अचनि, बा जमात निमाज़ पढ़नि। तव्हां वटि कारी इलाही बख़्श साहब सुमरो पढ़ंदो आहे, निमाज़ पढ़ाईंदो आहे, ऐं रमज़ान अल मुबारक में पूरी मस्जिद भरियल हुजे। मां अॻिले रमज़ान में त आयो हुउसि, ख़तम जे राति उहे ख़लक हूंदी आहे, पर पोइ बि एतिरा न हुया माण्हू। तव्हांजो ॻोठु वॾो आहे माशाअल्लाह, सभु हुजनि, सभु रोज़ा रखो, रमज़ान अल मुबारक अचे थो। मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शाबान व बल्लिगना रमज़ान। मुंहिंजा रब
रजब शाबान ऐं रमज़ान ते असांखे पुॼाए, इन सभिनी में बरकत ॾे। महबूब दुआ घुरंदा हुआ, अल्लाह असांखे रमज़ान अल मुबारक असांजी ज़िंदगी में ॾेखार। प्यारो रमज़ान अल मुबारक अचे थो पियो, उन जी आमद ते मरहबा चओ, उन में ख़ुशि थियो। रमज़ान अल्लाह जो मेहमान अचे थो पियो। फ़र्ज़ आहिनि रोज़ा, मर्दनि औरतुनि बालगनि ते फ़र्ज़ आहिनि। रमज़ान जा रोज़ा रखो, रखंदा न इंशाअल्लाह। हाँ, निमाज़ जी पाबंदी, तिलावत जी पाबंदी, कलमे जी पाबंदी। रमज़ान अल मुबारक में मोबाइल रखी छॾियो, फेसबुक ये सभु नेट वेट सभु ख़त्म करे छॾियो। जेकर इहो हिकिड़ो महीनो तव्हां सही नमूने सां कोशिश कई वे, अमल कयो वे, त इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला जी रहमत में उम्मीद आहे त इन्ही जी बरकत जे करे अल्लाह तबारक व तआला तव्हांखे रंग लाईंदो, अल्लाह तव्हांखे बरकतूं नाज़िल फरमाईंदो। इंशाअल्लाह कंदव न साईं? हा, रमज़ान अल मुबारक में सभु रोज़ा रखजो, कमकार खे अॻिते पोइते कयो, अल्लाह बरकत ॾींदो। इन जी फज़ीलत, इन जो हया कयो वे रमज़ान अल मुबारक जो। इंशाअल्लाह इन हिकिड़े महीने जी बरकत जे करे तव्हांजे सारे साल जी रोज़ी जो अल्लाह इंतज़ाम फरमाईंदो। 11 महीननि में जेकॾहिं बगला न बणिया आहिनि, तूं मालदार न बणियो आहे, त हाणे हिकिड़े महीने में बि कोन बणबे। इन जे करे अॻिते पोइते पंहिंजे कम खे करे रमज़ान अल मुबारक जो रोज़ा रखो। अबा रोज़ा रखणा आहिनि, रोज़े जे अंदरि इहो आहे, रोज़े जी माना आहे चुप रहणु। चुप रहणो आहे, उन वक़्त में चुप रहणो हूंदो। हाणे तव्हांखे इजाज़त आहे, इजाज़त आहे पर सुठी इजाज़त आहे, जाइज़ इजाज़त आहे। माना तव्हां नसीहतूं हासिल कयो, क़ुरान जी तिलावत कयो, भाउ खे नसीहत हासिल करण जे लाइ वाइज़ो नसीहत, क़ुरान पाक जी तिलावत, क़ुरान पाक जा किस्सा, उलमा जूं तक़रीरूं इहे ॿुधो। ग़लति जेके गाना आहिनि, सभु गंदगियूं आहिनि, सभु ख़तमु करे छॾियो। हर शइ जो रोज़ो हुजे, अखियुनि जो रोज़ो, ज़ुबान जो रोज़ो। ज़ुबान जो रोज़ो इहो आहे त ग़लति न ॻाल्हायो, बसि गिला ग़ीबत न कयो, गंद गारियूं न ॾियो, क़ुरान जी तिलावत कयो, नसीहत जूं ॻाल्हियूं कयो, सुहिणा क़ौल चओ, भलाई वारा क़ौल चओ, सच वारा क़ौल चओ। कंहिंजी दिलि खे न ॾुखायो, कंहिंखे बेहूदा न ॻाल्हायो, बोहतान न हणो, कूड़ न हणो। इन्हनि सां रोज़ो भॼी पवंदो आहे। इहो ज़ुबान जो रोज़ो आहे, अखियुनि जो रोज़ो, ग़लति न ॾिसो। अम्मा जी ज़ियारत कयो, भेण खे रहमत जी नज़र सां ॾिसो, न्याणी खे शफ़क़त जी नज़र सां ॾिसो, घरवारी खे हुकूमत जी नज़र सां ॾिसो, माउ खे इताअत जी नज़र सां ॾिसो। इहे नज़रूं आहिनि जेके तव्हांखे ॾिसणियूं आहिनि, इहे रोज़े में तव्हां ॾिसी सघो था। बाक़ी नज़रूं ग़लति आहिनि, ग़लति नज़रुनि खां पंहिंजो पाण खे बचायो, गंदगिन खे बचाओ। उलमा जी ज़ियारत कयो, क़ुरान जी ज़ियारत कयो, क़ुरान जी तिलावत ज़्यादा कयो, ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द ज़्यादा हुजे, इस्तिग़फ़ार जो विर्द ज़्यादा हुजे। हदीस पाक जे अंदर अचे तो रमज़ान अल मुबारक में सही नमूने सां रोज़ो भी रखो, सही नमूने सां तिलावत भी कयो, ज़िक्र अज़कार कयो। इन हिकिड़े महीने जी कमाई जी बरकत जे करे अल्लाह 11 महीननि जी बुराइनि खे धोई छॾींदो। हा, 11 महीननि जी जेकी कमाई तव्हां गंदगी कई आहे, सवाइ उहे जेके तव्हांखे ॾियणा आहिनि, कर्ज़ तव्हांखे ॾियणो आहे, कंहिंखे बदशद ॻाल्हायो आहे, कंहिंखां तव्हां रुठल आहियो, उनखे परचायो, इहे तव्हां करणा आहिनि। गिला ग़ीबत जंहिंजी कई आहे त उहे उनखे माफ़ी वठो, जंहिंसां न ॻाल्हाईंदा उनखे माफ़ी वठो। रिश्ता नाता टोड़ियूं वेठा उन सां ॻाल्हायो, इहे ॻाल्हाइण जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे करण जूं ॻाल्हियूं आहिनि, नसीहत जूं ॻाल्हियूं। नसीहत में इहे त हूंदियूं आहिनि। अॼु रिश्ता नाता टुटरा पिया आहिनि। हे एक्सीडेंट छो थियनि था ज़्यादा? हदीस पाक जे अंदर अचे थो, बाक़ाइदा लिखियल आहे, जेको माण्हू रिश्ता नाता ॻंढींदो उन जी उमिरि में बरकत थींदी, उहो एक्सीडेंट खां बचंदो। अॼु एक्सीडेंट ज़्यादा, हिकिड़े आलिम लिखियो आहे, हज़रत दुहियानी पंहिंजे किताब में लिखियो आहे, दौर हाज़िर ते किताब लिखियो अथसि, उन में लिखियो आहे, उन लिखियो आहे त एक्सीडेंट ज़्यादा जेके थियनि था इहे रिश्ता नाता टोड़ण जे करे थियनि था। उमिरनि जूं बरकतूं ख़त्म थी वियूं, रिश्ता नाता टोड़ण जे करे। अल्लाह उमिरि में बरकत कंदो। उमिरि बाबा बरकत मुराद इहा न आहे जेको उमिरि तव्हांजी लिखियल आहे उहा मुक़दर आहे। मतिलबु इहो हूंदो आहे त नेकी जी तरफ़ तव्हांजी उमिरि हलंदी, नेकिन में वधंदी, बुरायूं तव्हांजूं ख़त्म थींदियूं, इहो मतिलबु हूंदो आहे। अल्लाह उन नेकिन खे वधाईंदो, उमिरि तव्हांजी थोरी थींदी वेंदी, बुरायूं तव्हांजूं वधंदियूं वेंदियूं। कीअं हिसाब थींदो अॻियां, मामिलो कीअं हलंदो? इन जे करे रिश्ता नाता टोड़िया आहिनि, कंहिंसां न ॻाल्हाईंदा हूं, इहो बि ॻाल्हाइणु खपे।
अज त टे ॾींहं हदीस पाक फज़ाइल अमाल में हदीस लिखियल आहे पंहिंजे भाउ सां 3 ॾींहंनि खां मथे गैर माक़ूल बग़ैर कंहिं उज़ुर जे नथो ॻाल्हाए 3 ॾींहंनि खां मथे पंहिंजे मफ़ाद जे करे उन सां नथो ॻाल्हाए हिकिड़ो गैर शरई उज़ुर आहे ॿी मजबूरी आहे उहा जुदारी ॻाल्हि आहे बग़ैर कंहिं उज़ुर जे पंहिंजे मफ़ाद ख़ातिर ज़मीन ते कावड़ियो वेठो आहे रिश्ते नाते ते कावड़ियो वेठो आहे इहे थोरा आहिनि इहे हल थी सघनि था दौलत हिते पियो हूंदियूं माल हिते पियो हूंदो कल्ह 3 ॾींहं अख़बार में लिखियल हो भाइर पाण में विढ़िया आहिनि ज़मीन ते 3-4 भाइर मरी विया आयो से अख़बार मूंखे ॿुधायो ज़मीन हुते पियूं भाइर हलिया विया दौलत जे करे न माल जे करे जेलूं भरियूं पियूं कार्य तश्कील तुंहिंजी थी वई जंहिं ज़मीन ते तूं विढ़े थो ज़मीन त कोन थी मिले उहा ज़मीन उते ई पई आहे भाइर बि हलिया विया तूं बि जेल जे हवाले ज़मीन केरु कंदो जॾहिं तूं निकिरंदे वरी पोइ उनजी औलाद न छॾी थी तोखे वरी उहे मारी था वरी ज़मीन उते पई आहे कई घर गैर आबाद थी विया कई ज़मीनूं बंजर थी वियूं असां मुस्लमान उते ई फिरदा वधा थोरी घणी ॻाल्हि आहे कमी पेशी आहे पाण में इस्लाह करे ठही वञूं मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू पंहिंजो हक़ इन करे छॾे थो पियो हक़ अथसि वठे थो पर ॾिसे थो त झगड़ो थींदो झगड़े में पाण में विढ़ंदासीं रिश्ता नाता टुटंदा मां चवां थो त झगड़ो न थिए पाण में विढ़ूं न माण्हू न मरनि रिश्ता नाता न टुटनि इन करे उहो पंहिंजो हक़ बि छॾे थो चवे थो इहो हक़ मां छॾियां थो चलो मूंखे अलाह ॾींदो मां पंहिंजे भाउ खे ॾियां थो पियो जीअं वेड़ न थिए फसाद न थिए पाण में विढ़ूं न इन जे करे पंहिंजो हक़ ॾिए थो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको पंहिंजो झगड़े जे करे रिश्ते नाते टुटण जे बचण जे करे पंहिंजो हक़ छॾे थो पियो मां नबी उनजो ज़ामिन आहियां जन्नत विच में उनखे घर वठी ॾींदुमि बंगलो वठी ॾींदुमि सुभान अल्लाह मामूली ॻाल्हि न आहे अॻे पोइ पाण खे हलणो त आख़िरत में आहे न हिते तूं चाहे केॾो ई पंहिंजो पाण खे जन्नत ठाहे बाग़ात ठाहे आख़िर तोखे अॻिते हलणो आहे असली तुंहिंजो घर क़बर आहे असुल अल्लाह जे साम्हूं तोखे बीहणो आहे तोखे हिसाब किताब ॾियणो आहे अॼु ज़मीन पराई फवाए थो पियो उते ज़मीन तूं खणी गिराट ई न खणी सघंदे ख़ुदा जा बंदा हिते त तुंहिंजी मथां ज़मीन हिकिड़ी आहे 7 ज़मीनूं आहिनि 7 ज़मीनूं क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी गिराट 7 ज़मीननि खे अलाह उनजे मथां रखंदो पंहिंजे गुनाहनि जो बोझ बि न खणी सघंदो ज़मीनूं कीअं खणंदो पंहिंजे गुनाहनि में ॿुॾंदो पियो हूंदो अल्लाह तबारक व तआला चवंदो पूरी ज़मीन जो टुकड़ो इन जे मथां रखोसि 7 ई ज़मीनूं रखोसि उते त हिकिड़ी ज़मीन मथां वारी ते विढ़े पियो हाणे इहे 7 ई ज़मीनूं हेठि ताईं इहे ज़मीनुनि जो टुकड़ो खणी करे इन जी टिकण ते रखोसि खणे इहा ज़मीन खणूं इहा पंहिंजी केरु खणी सघंदो इन ज़मीनुनि ते जेको विढ़ूं था माल दौलत ते विढ़ूं था मुंहिंजा अदा इन करे सरकशी न कयो अल्लाह जी तरफ़ रुजू थियो अल्लाह को माफ़ी वठो हिवाइज़ो नसीहत जा जलसा थींदा आहिनि नसीहत कुझु हासिल कयो कुझु पाण में थोरी तब्दीली आणियो वाइज़ो नसीहत घणियूं थियनि थियूं पियूं पर तब्दीली कोन थी अचे अल्लाह सभिनि खे तौफ़ीक़ आमीन चओ अल्लाह सभिनि खे तौफ़ीक़ मर्दनि औरतुनि खे अल्लाह तौफ़ीक़ ॾे मुंहिंजा अदा इहो वॾाई तकब्बुर में थींदो आहे शैतान माण्हू शरीर माण्हू शुष्कर ॾींदा अड़े छोरा तोखे हेॾी वॾी ताक़त जवान भेण तूं वरी हिसजी वहीं नऊज़ बिल्लाह शैतान चवंदा शरीर चवंदा अल्लाह ख़ातिर माफ़ कर अल्लाह ख़ातिर माफ़ कर ही सोने जा कौल आहिनि महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे फरमायो मां तोखे अव्वलीन आख़िरीन जा अख़लाक ॿुधायां अली तोखे अव्वलीन आख़िरीन जा अख़लाक उन जूं ख़ूबियूं उन जूं सिफ़तूं उन्हनि जूं वसफ़ूं तोखे ॿुधायां सोने अली फरमायो सोना ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो मुंहिंजे लाइ त इहा कौल सुहिणा आहिनि इहे फेल सुहिणा आहिनि मुंहिंजे लाइ ॿुधायो इहो सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहतरीन कौल आहिनि प्यारा कौल आहिनि ॿुधो त हेॾे मुतवजो थियो साईं ईंदो तव्हां सभु ज़ियारत कंदो इंशाअल्लाह वाइज़ो नसीहत ॿुधंदो असांखे बि हुनजो इंतज़ारु आहे मां जे साम्हूं कुझु नसीहत जे लाइ वेठो आहियां साईं बि मोहतरम वेठा आहिनि मौलाना तारिक महमूद साहब पुॼण वारा आहिनि इंशाअल्लाह पोइ साईं फरमायो अली सिलमन क़तअक जेको तोखां रिश्तो टोड़े तूं उन सां ॻंढिजो उहो तोसां हलणु नथो चाहे तूं उन सां हल सुभान अल्लाह ॾाढो ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो आहे
नारा हण सवला आहिनि, ग़ुलामी रसूल में मौत भी क़बूल है ना। ज़िंदगी त ॾे न अल्लाह जे महबूब खे, मौत तू जेको ॾिनो अल्लाह वारा सजदान उलमा क़ाइदीन सरीदान काथे वेंदा हूं मुज़ाहिरे में भी न वेंदा। घोड़की जे अंदर मुज़ाहिरो करणो आहे, मतिलबु मुंहिंजो भी नालो अची वञे मां तू गिरफ़्तार थियां। मौत तू कीअं ॾींदे? नबी जी ग़ुलामी में तू मौत कीअं ॾींदे जॾहिं तू पंहिंजी ज़िंदगी भी नथो ॾे? ज़िंदगी त ॾे नबी जी जेको आहे सुन्नत जे मुताबिक़ त कर। हीउ पंहिंजो 6 फुट मशीनरी त नबी साईं जे हवाले करे, इन जे अंदर त दीन अपनाए, सुन्नतूं अपनाए, तू मौत काॾो ॾींदे? नारो हणो सवलो आहे, बाक़ी इहा ॻाल्हि करणु ॾाढी ॾुखी आहे। सिल मन क़ता का अली, जेको तोखां टुटे तूं हुन सां ॻंढ जो, जेको तोसां नथो हलणु चाहे हुन सां तूं हल। वरी अॻियों अञा वॾी सिफ़त आहे, वाप अमन ज़ालमक, जेको तोसां ज़ुल्म करे हुनखे माफ़ कर। इहा अञा ॾुखी आहे न साईं, इहा वरी अञा ॾुखी आहे। हा साईं, उहो ज़ुल्म करे मां हुनखे माफ़ कंदो आहे, छॾींदोमांसि, गार हिकिड़ी ॾींदो 5 ॾींदोमांसि, भुजो ॾींदो मां 2 हथ ॾींदोमांसि। अल्लाह माफ़ फरमाए। अॼु इहो सिलसिलो हले थो। मूंखे ॿुधायो जेकॾहिं अॻियों ज़्यादती करे, हे चुप करे सब्र करे, वरी ज़्यादती करे सब्र करे, आख़िर चुप थींदो या विड़दो वञो? चितो थींदो या उहो? ज़ाहिर आहे उन माण्हू खे हेॾो जो भी जॾहिं हौसलो मिलंदो, हेॾो भी उनखे जवाबु मिलंदो त पोइ अञा वधंदो न। जॾहिं जवाबु न मिलंदो त चुप थी वेंदो, चवंदो वाह उहो करे ई कोन थो, ख़ुदा जा बंदा त विड़े ई नथो, उहो त सब्र कयूं वेठो आहे, पोइ बि तूं अञा उनजे मथां कावड़ियो वधो आहे। हर को माण्हू उनखे चवंदा, नसीहतूं उनखे कंदा, थी सघे तो तुंहिंजे करे उनखे हिदायत मिली वञे। वो हिकिड़ो हथ खणंदो आहे, असां 2 हथ खणूं था पिया, वो हिकिड़ो पुजो ॾींदो आहे, असां 2 ॾियूं था पिया, अल्लाह माफ़ फरमाए। हिकिड़ी गार ॾींदो आहे, असां 5 गारियूं ॾेई वेंदा आहियूं। वाफ़ अमन ज़लमक अली, जेको तोसां ज़ुल्म करे उनखे माफ़ कर, जेको ज़ुल्म करे तो उनखे माफ़ कर। इहो ॾाढी ॾुखी सिफ़त आहे, ज़ुल्म करे माफ़ कयूं। ये अल्लाह वारनि जी सिफ़त वदा। अल्लाह वारनि खे केॾो माण्हू ॻाल्हाइनि था, ख़ुदि अल्लाह खे केतिरो ॻाल्हाइनि था, नबी खे केतिरो ॻाल्हाइनि, नबी भी उनखे माफ़ कयो। अल्लाह ख़ुदि फरमायो, हदीस कुदसी आहे, अल्लाह फरमायो नबी साईं खे, ऐं मुंहिंजा महबूब, मूंखे माण्हू गारियूं ॾींदा आहिनि, मूंखे माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, मूंखे बदशद ॻाल्हाइनि था, मां अल्लाह खे ॻाल्हाइनि था, मुंहिंजा बाना मूंखे ॻाल्हाइनि था। अल्लाह तोखे कीअं ॻाल्हाईंदा? वक़्तनि खे ॻाल्हाईंदा आहिनि, ॾींहंनि खे ॻाल्हाईंदा आहिनि, मुंहिंजे बाननि खे ॻाल्हाईंदा आहिनि। इहो बानो मुंहिंजो पैदा थियल आहे, भाई जॻह पैदा ठहियल हुजे, का बिल्डिंग ठहियल हुजे, को बंगलो ठहियल हुजे, जेकॾहिं उन बंगले में को नुक्स दीवार में या चिटनि में या गुलनि में या कंहिं शइ में हुजे त मूंखे ॿुधायो, उहा जॾहिं उन बंगले जी या दीवार जी गिला थींदी त चाहे उहा न हुजे, उन बंगले जी थींदी आहे, उन मेमार जी थींदी आहे, उन मिस्त्री जी थींदी आहे, त मिस्त्री ठाहे कीअं वियो आहे? हर माण्हू चवंदो आहे मिस्त्री ग़लति करे वियो आहे, उन जी गिला न आहे, उन मिस्त्री जी गिला हूंदी आहे। अल्लाह फरमाए मां बाने खे ठाहियो आहे, इहो बाने खे मुंहिंजे खे ॻाल्हाए थो पियो, ॼण मूंखे ॻाल्हाए, इहो मुंहिंजे वक़्तनि खे ॻाल्हाए थो, वक़्त मुंहिंजा पैदा थियल आहिनि, ॾींहं मुंहिंजा पैदा थियल आहिनि। अड़े अॼु फलाणो माण्हू नज़री वियो, बाबा अॼु मुंहिंजो ॾींहुं भलो न गुज़रंदो, अल्लाह माफ़ फरमाए। अॼु फलाणो ॾींहुं साईं मुंहिंजे लाइ मनहूस गुज़रियो, अल्लाह माफ़ फरमाए। ईअं चवंदा आहियूं न, चवंदा आहियूं अदा हेॾे मुतवजे थियो, कुझु ॻाल्हियूं मां ॿुधायां थो पियो, हेॾे मुतवजे थियो, ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। माण्हू वक़्तनि खे ॻाल्हाइनि था, माण्हू ॾींहंनि खे ॻाल्हाइनि था, महीननि खे ॻाल्हाइनि था, साल खे ॻाल्हाइनि था, हिजरनि खे ॻाल्हाइनि था, माण्हू इंसाननि खे ॻाल्हाइनि था, गारियूं ॾियनि था। हदीस पाक में मां पढ़ियो, हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, काबतुल्लाह खे गारियूं ॾियणु, काबतुल्लाह गारियूं ॾियो, को बर्दाश्त कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं न हुनखे? पर महबूब फरमायो, काबतुल्लाह तोखां वधीक इंसान जी इज़त आहे, मुसलमान जी इज़त आहे, पर मुसलमान खे गारियूं ॾिए थो, बर्दाश्त करे, केॾियूं गारियूं ॾिए थो, केॾो ॻाल्हाए थो, केॾो बेइज़्ज़तो करे थो। सुने अली साईं जो कौल यादि अची वियो, कंहिंखे ईज़ा ॾियणो एतिरो सवलो आहे। हज़रत अली साईं जो कौल ॿुधायां थो, अदायरे मुतवजह थियो। हज़रत अली साईं जो कौल आहे, कंहिंखे ईज़ा ॾियणो, मुसलमान खे ईज़ा ॾियणो एतिरो सवलो आहे जेतिरो भितर खणी करे दरिया में सटणु या वाह में सटणु सवलो हूंदो आहे। अब सटण में केतिरो वक़्तु लॻंदो आहे? सवलो आहे न आहे? भितर खणी करे सटियो, ॿार सटींदा आहिनि, कहिड़ो सवलो आहे?
एतिरो माण्हुनि खे सवलो हूंदो आहे माण्हू खे इज़ा ॾियण में, पर सोणे अली साईं फरमायो, अॻी ॻाल्हि ॿुधो, सोणे अली साईं फरमायो इहो हमरा खे ख़बर न आहे त इहो भितर इहो पत्थर केतिरी गहराई में हलियो वियो, दरिया जी केतिरी गहराई में हलियो वियो आहे, केॾो हेठि हलियो वियो आहे। माना जेको तूं ॻाल्हायो आहे कंहिंखे इज़ा ॾिनो आहे, तोखे ख़बर आहे इहो इज़ा केॾो वॾो तुंहिंजो गुनाह बणिजी चुको आहे। दोस्त तूं काथे वञी पहुची चुको आहे? आराम इत्मीनान सां पिंडाल में वियो। हज़रत अल्लामा तारिक मामून जी आया स्टेज ते ईंदा, महिरबानी करे पिंडाल में वियो। जज़ाकल्लाह। सब वेही रहो, साईं जी ईंदा स्टेज ते ईंदा, 12 उनजो बयान थींदो, छो त उनखे ॿियूं मसरूफ़ियात काफ़ी आहिनि, उनजो राब्तो हले थो पियो, साईं सां उनजो राब्तो आहे। जीअं ईंदा हलिया ईंदा स्टेज ते, मूंखे बि साईं चयो जेसि ताईं उहे अचनि तव्हांखे ॻाल्हाइणो आहे। मां चयो बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं, अलाह वारा वेठा आहिनि नेक सालिहनि जी दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अदा कंहिंखे इज़ा न ॾिनो कयो, कंहिंखे बदशद न ॻाल्हायो कयो, इहो ॾाढो ॾुखियो अथव। क़यामत जे ॾींहुं जॾहिं गिरेबान पकड़ींदो न, पोइ इहो न ॾेई सघंदो, न पैसो हलंदो, न दौलत हलंदी। हिते कुझु न कुझु ॾे वठि थी करे माफ़ी थी वेंदी, उते माफ़ी कोन मिलंदी। उते त पीउ भाउ सभु भॼी वेंदा, कोई नेकी न ॾींदो। नेकी कीअं मिलंदी? एॾो वॾो मामिलो हूंदो, इहे अमानतूं ॾेई वञो, एॾो वॾो मामिलो हूंदो। मुंहिंजा अदा जेको करिणो आहे हिते करे वञो, आख़िरत में कुझु बि न हूंदो, कुझु बि न हूंदो। पैसो दौलत सभु शइ, हे लाकेट मुंडियूं टोपी बूट इहे सुठा कपिड़ा, एतिरी हद ताईं जो कपिड़ो पातल हूंदो भाई इहो बि लाहियोसि, कैंची सां कटियोसि, नथो लहे त कैंची सां कटियोसि, उहो बि लाहियो करे ॾिठो अथव। लाकेट भला हुजेसि यार, शौक़ीन हुयो लाकेट जो, इहो खयूं वञे यार, इहो हुजेसि क़बर में छॾींदाऊं, मुंडी छॾींदाऊं, मुंडी बि लाहे वरतनि, अमा आदि जूं वालियूं बि लाहे वरता आहिनि, सभु शयूं लही वेंदियूं आहिनि, सभु शइ हिते पई हूंदी आहे, ख़ाली हथ वेंदो आहे। कफन बि तोखे अहिड़ो मिलियो आहे जंहिंमें जेब न हूंदी आहे, न त जेब में कुझु पैसा त हुजनि हा, वरी उते ॾिजनि हा, पर इहो बि मामिलो कोन्हे। मुंहिंजा अदा सभु शयूं, हर शइ हिते पई हूंदी। तू अपनी मौत को मत भूल कर, सामान चलने का, ज़मीन की खाक पर सोना है, ईंटों का सराहना है। मुंहिंजा अदा तू त सभु कुझु छॾियो वेंदे, उते त तोखे सिरनि जो विहाणो मिलियल हूंदो, तूल विहाणनि ते हिते पियो आहे, सोफा सेट ते हिते पियो आहे, उते त केरु न हूंदुई, केरु तोसां गॾु न हलंदो, न बेली हो सके भाई, न बेटा बाप ते माई, तो क्यों फिरता है सौदाई, अकेले तूने जाना है, कोई गॾु न हलंदो सवाइ न क़ुरान पाक जे, सवाइ सुठनि अमलनि जे। क़ुरान पाक, निमाज़, रोज़ो, रमज़ान, उलमा, सुलहा, बुज़ुर्गान दीन, इहे नेक अमल हूंदा हुए त क़यामत जे ॾींहुं इहा सुहिणी शक्ल में अची करे क़बर में गॾु बीहंदा हुए, बाक़ी कुझु बि न हूंदो। दौलत सभु शयूं हिते पयूं हूंदियूं, सदको ख़ैरात ॾेई वेंदो, पोइते नेक साले छॾे विया हूंदो, वाइज़ो नसीहत जा दोस्त छॾे विया हूंदो, उहे तव्हांखे सवाबु पियो मिलंदो, बाक़ी सभु कुझु हिते पियो हूंदो। मुंहिंजा अदा इहे नसीहत जूं ॻाल्हियूं आहिनि, इन जे करे सोणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा, अली वाफ़ अमन ज़ालमक, जेको तोसां ज़ुल्म करे उनखे माफ़ कर। माफ़ कंदो, माफ़ कंदो, आहे ॾुखियो यार, ॾुखियो आहे इहो। हा, गारियूं ॾे तव्हां बर्दाश्त कयो, अल्लाह ख़ातिर बर्दाश्त कयो, ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह ख़ातिर बर्दाश्त कयो। तोखे ताक़त आहे न, अल्लाह तोखे ताक़त ॾिनी आहे, तूं ॾेस त ॾेई सघे थो, विढ़ेस त विढ़ी बि सघे थो पियो, पर उन वक़्तु दिलि में सिर्फ़ु ईअं चवनि, अल्लाह मां तो ख़ातिर, तुंहिंजे महबूब फरमायो आहे, इन जे करे मां माफ़ कयांसि थो। ख़ुदा जी कसम आहे, छड़ो इहो तूं दिलि में रखी करे इहो तूं कयो न, अल्लाह एॾो राज़ी थी वेंदो, एॾो राज़ी थी वेंदो, तुंहिंजी अंदरि में अहिड़ी अल्लाह सिफ़त अता फरमाईंदो, अल्लाह एॾो तुंहिंजो अजर ॾींदो, थी सघे थो जे इन क़ौल ऐं फ़ेल इन नियत सां अल्लाह उनखे हिदायत ॾेई, हा उनजी अल्लाह जहान भला करे छॾे। जॾहिं हेॾो बि ॾंडो उथंदो आहे, जॾहिं होॾो बि उथंदो आहे, हुतां बि गार थींदी आहे, हितां बि गार थींदी आहे, नौबत इहा बि ईंदी आहे, इंसान हलिया वेंदा आहिनि, जानियूं हली वेंदियूं आहिनि, रिश्ता नाता टुटी वेंदा आहिनि, घर गैर आबाद थी वेंदा आहिनि। मुंहिंजा अदा इन जे करे मां फरमायो, वाफ़ अमन ज़ालमक अली, जेको तोसां ज़ुल्म करे माफ़ कजांइ। टी सिफ़त वरी अञा वॾी आहे, वात मां मनाक, अली जेको तोखां रोके उनखे तूं ॾे, जेको तोखां रोके उहो उनखे तूं ॾे, जेको तोसां ॻाल्हाइणु नथो चाहे त उन सां ॻाल्हाए, ज़ोरी उन सां ॻाल्हाए। अस्सलाम वालेकुम।
तुझो दुश्मन आहे न नाहे ॻाल्हाए थो न तोसां अस्सलाम वालेकुम, वरी ॿियो दफ़ो मिले वरी अस्सलाम वालेकुम, वरी काथे रस्ते में मिले अस्सलाम वालेकुम, वरी मिले अस्सलाम वालेकुम। आख़िर चवंदो यार इहो वीचारो ॻाल्हाइणु चाहे थो, ॿिया बि चवंदा वञनि तोसां ॻाल्हाइणु चाहे थो, ख़ुदा जा बंदा तूं ॻाल्हाएसि, हो तोसां ॻाल्हाइणु चाहे थो तूं नथो ॻाल्हाएसि, हो त तोसां राज़ी आहे तूं हुन सां राज़ी न आहे। इन जे करे इहे वाते मां माना का ऐं अली जेको तोखां रोके तोखे नथो ॾे, हदिया ॾियो, हिक ॿिए खे तोहफ़ा तोहफ़ ॾियो, हिक ॿिए खे दावतूं ॾियो, हिक ॿिए खे दावतूं ॾियो, रिश्ता नाता गंढियो। वाते मां माना का जेको तोखां रोके उनखे तूं ॾे। व अहसिन मा असा इलैक, जेको तोसां बुराई करे तूं हुन सां भलाई करे, जेको तोसां बुराई करे तूं हुन सां भलाई करे, भले हो तोसां बुराइयूं कंदो वधो आहे तूं हुन सां भलाइयूं कंदो वधो। इहे अख़लाक अथव, अख़लाक मुंहिंजे महबूब जेके फरमाया हज़रत अली जे अंदरि त इहे हुई अख़लाक बा, इहे तो मुंहिंजे लाइ हज़रत अली खे नसीहत फरमाए रहिया। जेको तोसां बुराई करे उनखे माफ़ कर। अहसिन मा असा इलैक, अहसिन मा असा इलैक, वधीक सुहिणो हल जेको तोसां बुराई सां हले थो, वधीक उन सां सुहिणो हल, क़ौलन फ़ेलन उन सां सुहिणो हल। मुंहिंजा दाई नसीहत जूं ॻाल्हियूं आहिनि। इन जे करे अलाह फरमायो फअम्मा मन तग़ा, जंहिं सरकशी अख़्तियार कई, व आसरल हयात दुनिया, दुनिया खे तरजीह ॾिने आख़िरत ते, आख़िरत जी तयारी बि नथो करे, आख़िरत जे वञण जूं तयारियूं न आहिनि उन्हनि जे हमरा जे अंदरि, बसि उनखे दुनिया ई दुनिया, दुनिया ई दुनिया, दुनिया जो मनसब ॾिसे थो, दुनिया जो माल ॾिसे थो, दुनिया जो मर्तबो ॾिसे थो, दुनिया जूं इज़तूं ॾिसे थो। इज़त अल्लाह वटि आहे, इज़त अल्लाह जे रसूल वटि आहे, इज़त दीन जे अंदरि आहे, इज़त उलमा वटि आहे, नसीहतुनि वटि आहे, क़ुरान पाक में आहे, इज़त तुंहिंजी मस्जिद जे अंदरि आहे। वलिल्लाहिल इज़्ज़तु वलि रसूलिही वलिल मोमिनीन। मुंहिंजा दा इन जे करे व आसरल हयात दुनिया, सरकशी अख़्तियार करे थो इन जे लाइ, बसि उन जी तरजीह दुनिया आहे। आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया खे तरजीह ॾे थो, दुनिया खे पसंदि करे थो, दुनिया जे माल दौलत मेड़े थो, पंहिंजनि परवनि जो ख़्यालु कोन्हे, हलाल ऐं हराम जी तमीज़ कोन्हे, पंहिंजी परावनि जी ख़बर कोन्हे त ही मुंहिंजी आहे पंहिंजी आहे। ज़मीन जी फतवा, माल जी फतवा, बने जी फतवा तोखे दिलि पंहिंजी बि ॾींदी आहे। इहो मुफ़्ती तोखे पंहिंजो ई ॿुधाईंदो आहे, बनो सोरे तो ख़ुदा जा बंदा, इहो तुंहिंजो बनो त कोन्हे। हे ज़मीन ते जंहिं ते कब्ज़ो कयूं वेठो आहे, विड़े थो पियो, इहो तुंहिंजा त कोन्हे न, पैसा फलाणे जा इहे तुंहिंजा त कोन्हे न, जंहिं जाइ तूं केस करे थो पियो इहो तूं हक़ ते त कोन्हे, या अॻ में तोखे पंहिंजो मुफ़्ती ॿुधाईंदो आहे। ज़िदी हूंदा हूं, तकबर में हूंदा हूं, उहो ज़िद जे करे, हठ धर्मी जे करे, पंहिंजे घमंड जे करे, पंहिंजी ताक़त जे करे, वॾेरा शाही जे करे, औलाद जे करे, अल्लाह मां फरमाए इहो सभु उहो हया वारो पर्दो ख़तम थी वेंदो आहे, बेहयाई शुमार थी वेंदी आहे। इन जे करे इहे सभु फतवा त पहिरियों ई पंहिंजी मिली वेंदी आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अहिड़ा वाक़िआ ईंदा हुआ, पाण संजन फरमाईंदा मां दलाइल तव्हांजा ॿुधी करे तव्हांजे हक़ में मां फ़ैसिलो ॾियां थो। ज़मीन जा मामला ईंदा हुआ या शाहिदी जा मामला ईंदा हुआ, हे शाहिद तुंहिंजा गवाह पेश थिया, गवाही सची आहे कूड़ी आहे अल्लाह खे इल्मु आहे, मां तुंहिंजे हक़ में गवाही शाहिदी खे ॾिसी करे, दलाइल खे ॾिसी करे तुंहिंजे हक़ में ज़मीन मां टुकड़ो तुंहिंजे हवाले कयां थो। जेकॾहिं इहो तुंहिंजो नाहे, तोखे ख़बर आहे तोखे पंहिंजी फतवा बि मिली वई हूंदी, जेकॾहिं तुंहिंजो नाहे, चाहे मां फ़ैसिलो कयां बि थो पोइ बि तुंहिंजी न थींदी, अल्लाह वटि तोखे हिसाब ॾियणो पवंदो, तुंहिंजे लाइ जाइज़ बि न थींदी। बहितर आहे त इहे ते मुड़ी वञ या उन ज़मीन उन जे हवाले कर, पर जेकॾहिं तुंहिंजी आहे, हे फ़ैसिलो सही आहे त पोइ तुंहिंजे हक़ में हिन में बरकत थींदी, पर जेकॾहिं तुंहिंजी नाहे, शायदि गवाह ग़लति वठी आयो आहियां, कूड़ा वठी आयो आहियां, मुंहिंजे साम्हूं गवाहियूं पेश करे, पंहिंजा दलाइल पेश करे मूंखां इहा ज़मीन वठी वञो आहे, पर जेकॾहिं तुंहिंजी न हूंदी पोइ बि मुंहिंजे फ़ैसिले सां बि जाइज़ न थींदी, इहो तुंहिंजे लाइ जहन्नम जो टुकड़ो आहे, चाहे मां बि फ़ैसिलो कयां। अॼु इहो मामिलो असां वटि उलमा जे साम्हूं फतवा वठी ईंदा आहिनि, उस्ताद मुफ़्ती उस्ताद अब्दुल हक़ साहब, असां पढ़ाई दौरान माण्हू ईंदा हुआ, उस्ताद खे चवंदा हुआ, उस्ताद चवंदो पुट तव्हां मां वटि माण्हू वठी आया हो, तुरियूं ॿई आया हो, चई ॿई आया हो, तूं बि शायदि वठी आयो हो, बि शायदि वठी आया हो, बहितर आयो त पाण में तव्हां इस्लाह करे वञो,
जेको थोरो आहे कमी पेशी हिक ॿिए खे दरगुज़र करे माफ़ कयो। मां दलाइलनि ते फतवा लिखी ॾींदुमि, पर जेकॾहिं मुंहिंजी फतवा बि वञे सभु कुझु वञे तुंहिंजी इहा शइ न आहे, मुंहिंजी फतवा खां पोइ बि तुंहिंजे लाइ उहा हलाल न थींदे, जाइज़ न थींदे। उहा हदीस बि ॿुधाईंदा असांजे इहो फ़ैसिले खां अॻु में फतवा लिखण खां अॻु में इहो ॿुधाईंदा वज़ाह सां ॿुधाईंदा तुंहिंजे हक़ में इहा न ईंदी जाइज़ न थींदी। क़यामत जे ॾींहुं अलाह तोखे टिकण ते खणाईंदो, इहा ज़मीन तोखे टिकण ते खणाईंदो। इन जे करे हक़ आहे उहो पंहिंजो हक़ वठि, जेको ना हक़ आहे उनखे छॾे ॾे। पर जेकॾहिं अहिड़ी नौबत अचे थी झगड़ो थिए थो पियो त उन जे करे इहो थो दरगुज़र करे पाण में इस्लाह करे वञो। असां त इहा फतवा न आणे अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॿुधाईंदा। मुंहिंजा अदा इहो फितरो तॾहिं आहे आसर अल हयात दुनिया, क़ुरान फरमाए थो पियो ऐं ज़मीन जी जेको आहे दुनिया खे जेको आहे तरजीह ॾिए थो आख़िरत जे मुक़ाबले में। फ़इन्नल जहीम हियल मावा, पोइ जहन्नम उन जी जॻह आहे। अल्लाह माफ़। आसर अल हयात दुनिया, तकबुर कए आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया खे तरजीह ॾिनई, हलाल हराम खे न ॾिठई, क़ुरान जे फतवा खे न ॾिठई, उलमा जी नसीहत खे न ॿुधई। अल्लाह वारनि फ़ैसिला कया, सरदारनि जा फ़ैसिला न बाबा उहे ग़लति हूंदा आहिनि। उलमा जी फतवा खे बि न ॿुधई, सरदार फतवो ग़लति कराए शादियूं कूड़ियूं ॾियारे ज़मीन जा टुकड़ा फवायो, क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे हवाले हूंदो। फ़इन्नल जहीम हियल मावा, उहो जहन्नम में हूंदो, सरकश हूंदो। मुंहिंजा अदा अल्लाह सभिनि खे माफ़ फरमाए। अल्लाह सभिनि इंशाअल्लाह कंदव न, कहिड़ो कहिड़ो कंदो इंशाअल्लाह, माफ़ कंदो, रिश्ता नाता ॻंढींदो, इंशाअल्लाह ॻंढींदव न। वाइदो नसीहत थींदा ई इन जे करे, नसीहत असां हासिल कयूं इंशाअल्लाह। निमाज़ी थी वञो, निमाज़ जा पाबंद थी वञो, निमाज़ पढ़ण वारा थी वञो। रमज़ान अल मुबारक अची रहियो, उन जी तयारी कयो, हाणे सां उन जी तयारी कयो। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान अल मुअज़्ज़म में रोज़ा रखंदा हुआ, कुझु रोज़ा रखंदा हुआ। इन जे करे जीअं उन जी तयारी मूंखे हुजे। अल्लाह जो महबूब उअं ई 3 रोज़ा रखंदा हुआ, 14, 15, 13, 14, 15 जा रोज़ा बि रखंदा हुआ। पर शाबान अल मुअज़्ज़म जा रोज़ा रमज़ान अल मुबारक जी बनिस्बत रमज़ान तो उहे बि रखंदा हुआ, ॿियनि महीननि जी बनिस्बत शाबान जा रोज़ा रखंदा, ज़्यादा रखंदा। इन जे करे जे तयारी हुजे पोइ इहा दुआ बि घुरंदा, अल्लाह मुबारक लना फी रजब व शाबान बल्लगना रमज़ान। अल्लाह असांखे रमज़ान अल मुबारक ते पहुचाए, उन जूं ख़ूबियूं, उन जूं फज़ीलतूं, उन जा फ़ज़ाइल, उन जूं रहमतूं बरकतूं असां सभिनि खे नाज़िल फरमा। रमज़ान अल मुबारक जे मरहबा ते जेको ख़ुशि थींदो, उन जे अचण ते ख़ुशि थींदो। माण्हू अचण ते ख़ुशि न हूंदा आहिनि बाबा, जेके बुराइनि में हूंदा आहिनि उहे चवंदा न अचे। असां मज़े सां खाऊं था, पीऊं था, पोइ खाई न सघंदा आहियूं, लिकी लिकी खाईंदा आहियूं, लिकी लिकी कमु कंदा आहियूं, पोइ इहे बुराइयूं ख़ुशि न हूंदा आहिनि। अल्लाह जा नेक साले बाना ख़ुशि थींदा आहिनि, मरहबा कंदा आहिनि। रमज़ान अल मुबारक अल्लाह जो महिमान आहे, क़यामत जॾहिं इहो सिफारिशी बणंदो। अर रमज़ान वल क़ुरान यशफ़ान लिल अब्द, क़यामत जे ॾींहुं इहे ॿई हदीस पाक जे अंदरि अचे थो, ॿई बाने जे साम्हूं अची बीह रहंदा, अल्लाह जे साम्हूं सिफारिश कंदा। मुंहिंजा रब क़ुरान चवंदो ही राति जो पढ़ंदो हो, तरावीह में ॿुधंदो हो। रमज़ान अल मुबारक जेको आहे क़ुरान पाक जी तिलावत ज़्यादा कंदो हो। रात जो सूरह यासीन जो विर्द, तबारक लज़ी जो विर्द, सूरह यासीन जो विर्द, ॿियनि सूरतुनि जो विर्द अल्लाह राति जो तहज्जुद में पढ़ंदो, नवाफिल में पढ़ंदो, अवाबीन में पढ़ंदो हो। मुंहिंजा रब से तिलावत ज़्यादा कंदो, मुंहिंजी सिफारिश क़बूल कर। रमज़ान अल मुबारक में ईअं सिफारिश कंदो, अल्लाह मुंहिंजी बि सिफारिश क़बूल कर। हे मरहबा मूंखे चई है, ही त मुंहिंजो क़दर कई है, महिमान जी महिमान नवाज़ी कई है। असां वटि बि महिमान ईंदो आहे न, ईंदो आहे न पाण वटि महिमान, कहिड़ी ख़ातिरदारी कंदा आहियूं, कहिड़ी आजिज़ी तवाज़े इंकिसारी कंदा आहियूं, सुठा खाधा खाराईंदा आहियूं, उनखे सुहिणो कंदा आहियूं, उनजी आदर भाव कंदा आहियूं, उनखे इज़त अफ़ज़ाई कंदा आहियूं। हे अल्लाह जो महिमान, अल्लाह जो महिमान अची रहियो आहे, उनजी बेअदबी कंदो अल्लाह जे महिमान जी, पोइ मूंखे ॿुधायो अल्लाह ख़ुशि थींदो, अल्लाह राज़ी थींदो। पोइ इहो रमज़ान जॾहिं वेंदो आहे, केतिरनि माण्हुनि खां ख़ुशि थी वेंदो आहे, केतिरनि माण्हुनि खां ॾुखियो थी वेंदो आहे। क़यामत जे ॾींहुं पोइ इहो पकड़ाईंदो, अल्लाह जे साम्हूं तोखे अल्लाह जे हुज़ूर में पकड़ाईंदो, कंहिंजी सिफारिश बि कंहिं खां पकड़ाईंदो। इन करे मुंहिंजा अदा उन रमज़ान अल मुबारक जी आमद जी मरहबा कयो, उन जे अचण ते बि ख़ुशि थियो, उन जी तयारी शुरू कयो। हाणे सां उनजी तयारी हुजे, हाणे सां उन जूं सभु शयूं वठी छॾियो, कपिड़ा लटा वठी छॾियो, पोइ उन वक़्त में
वञण में ज़रूरी न आहे असां बाज़ारुनि में वञूं, बेअदबी थींदी आहे, बदनज़री थींदी आहे, ग़लति ॻाल्हाइणो थींदो आहे, गिला ग़ीबत थींदी आहे, गिला ग़ीबत खां बचो, बदनज़री खां बचो। इन जी तयारी इंशाअल्लाह कंदव न साईं। अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। इहो या हज़रत मौलाना मोहम्मद अज़ीज़